प्रोग्राम के बारे में पुछो तो तव्हांखे ॿुधायूं सुठी शइ आहे, ॾाढी भली ॻाल्हि आहे। माण्हुनि खे सुजाग करणु, माण्हुनि खे घटि में घटि जेका तव्हां मौज़ू रखियो इन जे हवाले सां असां वटि त हर शइ जी ॾिसो न, सभु शइ जी भींग लॻी पई आहे। माहौलियात जी जॾहिं तव्हां ॻाल्हि था करियो त जबल वण टिण जीत जड़ा जानवर, इहे थोरी देरि पहिरीं इहो लटा ई तव्हांखे ॿुधायो वियो। असांजो शाइर त कहिड़ी शइ असां वटि बची आहे, सभु शइ तबाह आहे। अहिड़ी शइ करे माण्हुनि में घटि में घटि थोरो घणो रूह थो फूकिजे, माण्हुनि खे ख़बर पए त असां माण्हुनि सां छा थिए थो, छा थो थिए। त ॾाढी सुठी शइ आहे इहे प्रोग्राम करणु। इहो जस लहणनि अवामी प्रेस क्लब वारा, इहे सामी साहिबु अहिड़ा कमु कंदो माशाअल्लाह। मुंहिंजे ख़्याल में हे खोड़ माण्हू आहिनि, असां वटि त 15-20 माण्हू हूंदा आहिनि, काफ़ी माण्हू आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे माण्हुनि में इहा सुजागी पैदा करणु, माण्हुनि में इहो शऊर पैदा करणु, पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरतीअ सां। जिते असां वटि पहिरीं रेती त हली वई, पाणी त आयो कोन। हाणे हिन नए में तव्हां ॾिसो इहो गटर जो पाणी आहे, शायदि हितां बेस कॉलोनी जो या हिन पासे जो पाणी थो अचे। त इहे सभु शयूं जेके से माण्हुनि खे जेको सो शऊर ॾियणु या शऊर पैदा करणु, इहा ॾाढी सुठी शइ। हीअ सॼो हक़ीक़त में ॾिठो वञे त सियासी मसइलो, पर असांजो जेके असांजा मलीर जा अॻुवान आहिनि या जेके सियासतदान आहिनि उहे माठिकियो वेठा आहिनि, उहे ॾिसनि पिया त छा थो थिए। इहे आहिनि सिधियूं पिधियूं ॻाल्हियूं। इहो आहे हिन जो पस मंज़र बि इहो आहे, त पेश मंज़र बि इहो आहे। महिरबानी।